अॼु खां मुल्क के अक्सर इलाक़नि में गर्मी की लहर जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब ॾखण पंजाब, सिंध, बलोचिस्तान, अपर पंजाब, केपी, कश्मीर और गिलगित बल्तिस्तान में 20 मई ताईं गर्मी पद 5 खां 7 डिग्री वधीक रहंदो। मथां इलाक़नि में गर्मी पद वधण सबब बर्फ पिघलण की रफ्तार तेज थियण जो ख़तरो। सख्त गर्मी सबब ॿारनि, औरतुनि ऐं बुजुर्गनि खे एहतियात करण की सलाह। भारत खां 1971 जी जंग जो बदलो वठी छॾियो। तारीख़ यादि रखंदी पाक फ़ौज कुछ कलाकनि दौरान दुश्मन की जारियत के नाकाम बणायो। मिस्टर मोदी पंहिंजा भाषण पंहिंजो पाण वटि रख। सिंध तास मुआहिदे के हवाले से का भी सोच रखण खां पासो कर। पानी असांजी रेड लाइन है, कंहिं भी सूरत में हथ नथो खणी सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पसूर कैंट के दौरे दौरान पाक फ़ौज के ऑफिसरन और जवानन के खिताब। नरेंद्र मोदी पाकिस्तान अमन ऐं जंग बिन्ही लाइ तैयार है। हू मोदी के चए थो त बाहि लगाइण के बदिरां अॻिते वधण की ॻाल्हि करे। अमन की ख्वाहिश के कमज़ोरी न समझो वञे। भारत ॿीहर अगराई जो रस्तो अख्तियार कयो त पाकिस्तान के तैयार ॾिसंदो। ॿीहर जारियत कई वई त अहिड़ो जवाब ॾिनो वेंदो जो भारत सोचियो ई न हूंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो CMH रावलपिंडी जो दौरो। भारतीय हमलन में ज़ख्मी फौजी जवानन और शहरियों की अयादत। फौजी जवानन और शहरियों की बहादुरी और हुबुल वतनी की वाखाण। चवे तो कौम पंहिंजे सिपाहियन और शहरियों की कुर्बानियन के सलाम पेश करे थी। कौम दुश्मन जो यमी मुकाबलो कयो। भारत जो अगराई और शिद्दत पसंद रवैयो इलाके के अमन ला खतरो है। हिंदुत्वा नज़रिए मां सॼे ख़िते की सलामती के वॾा ख़तरा आहिनि। मुल्की खुदमुख्तियारी और कौमी सलामती के कंहिं भी सूरत में छियो रसाइण की इजाज़त नथी ॾेई सघे। कौम कंहिं भी अगराई के मुंहुं ॾियण लाइ मुतहद ऐं पुरअज़्म आहे। भारत पारां ॿीहर जारीअ जो इम्कान मौजूद है। जेकॾहिं ईअं थियो त पाकिस्तान भरपूर जवाब ॾींदो। मोदी हिक कुंड में पोइते हटी वियो आहे। संदसि सियासी सीड़पकारी ख़त्म थी चुकी है। तंहिं करे अहिड़ी सूरतहाल में वाइड़ात में मोदी का हरकत करे सघे थो। जेकॾहिं मोदी को भी जारहाणो कदम खणंदो त सॼी दुनिया एक कैंप में मुतहद थी वेंदी ऐं मोदी के हिंदुस्तान के दोस्तन खां भी मदद न मिलंदी। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जो ख़ानगी TV के इंटरव्यू चवे तो असांजी जंगबंदी लाइ को दबाव न हुयो। अमरीका समेत सभई दोस्त मुल्क असां सां गॾु हुआ। दोस्त मुल्क जंगबंदी के हक़ में हुआ, तंहिं करे असां जंगबंदी जो ऐलान कयो। सऊदी अरब खां पोइ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो कतर जो दौरो। वापारी ऐं दिफ़ाई सरकार के मुआहिदनि ते सयूं। दोहा एयरपोर्ट पहुचण ते कतरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी ट्रंप जो इस्तक़बाल कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप के शाही महल में आमद ते रिवायती तलवार रक़्स भी पेश कयो वियो। सदर ट्रंप के कतर के अमीर सां शाही महल में बंद कमरे में मुलाकात। गज़ा, रूस, यूक्रेन के तकरार और ईरान ते ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रंप चवे तो कतर ईरान से मुआहिदो करण लाइ अमरीका से गॾिजी कम करे रहियो आहे। असां ईरान के तरक्की कंदे ॾिसण चाहियूं था। कतरी अमीर चवे तो सदर ट्रंप जो कतर जो दौरो अमरीकी लाॻापन के नई बुलंदियुनि ते वठी वेंदो। अमरीकी सदर ट्रंप अॼु गॾियल अरब इमारतुनि जो दौरो भी कंदो। गज़ा में इसराइली फौज जा वहशियाना हमला जारी। वधीक 80 फ़लस्तीनी शहीद। गज़ा के उत्तर जबालिया के इलाके में घरन ते बमबारी सबब 22 ॿारनि ऐं 15 औरतुनि समेत 50 फ़लस्तीनी शहीद। इसराइली हवाई हमलन खां पोइ जबालिया के अस्पतालन में वधीक 9 लाश आंदा विया। बख्शापुर वेझो अंधी फाटक वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदन की फायरिंग। बकरियूं चारींदड़ पीरसन क़तल। क़तल थियल पीरसन की सुञाणप अब्दुल जब्बार जमालानी डोम की तौर थी है। मक़तूल के वारसन जो चवण है त असांजे हमराह के भंगवार बिरादरी के हथियारबंदन क़तल कयो आहे।